नाज़रीन जिस्म चेयरमैन रियाज़ चांडियो चयो आहे त पीपल्स पार्टी इंतकामी कार्रवाई करे रही है। पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि ज़बरदस्ती पेट्रोल पंप सील करायो आहे। बांसेदाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे रियाज़ चांडियो चयो त हुन पेट्रोल पंप सील करण ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कराई आहे। जिस्म चेयरमैन चयो त 5 भेरा मिल्कियतनि हमला कया विया। पेट्रोल पंप ते 6 भेरो कार्रवाई थी आहे। अहम ख़बर खां नाज़रीन अवां खे आगाह कंदासीं। जिस्म चेयरमैन रियाज़ चांडियो चयो आहे त पीपल्स पार्टी इंतकामी कार्रवायूं करे रही आहे। पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि ज़बरदस्ती पेट्रोल पंप सील करायो आहे। बांसेदाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे रियाज़ चांडियो चयो त हुन पेट्रोल पंप सील करण ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कराई आहे। जिस्म चेयरमैन चयो त 5 भेरा मिल्कियतनि हमला कया विया। पेट्रोल पंप ते 6 भेरो कार्रवाई थी आहे। अहम ख़बर खां आगाह कंदासीं। जिस्म चेयरमैन रियाज़ चांडियो चयो आहे त पीपल्स पार्टी इंतकामी कार्रवायूं करे रही आहे। पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि ज़बरदस्ती पेट्रोल पंप सील करायो आहे। बांसेदाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे रियाज़ चांडियो चयो त हुन पेट्रोल पंप सील करण ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कराई आहे। जिस्म चेयरमैन चयो त 5 भेरा मिल्कियतनि हमला कया विया। पेट्रोल पंप ते 6 भेरो कार्रवाई थी आहे। जिस्म चेयरमैन रियाज़ चांडियो चयो आहे त पीपल्स पार्टी इंतकामी कार्रवायूं करे रही आहे। पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि ज़बरदस्ती पेट्रोल पंप सील करायो आहे। बांसेदाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे रियाज़ चांडियो चयो त हुन पेट्रोल पंप सील करण ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कराई आहे। जिस्म चेयरमैन चयो त 5 भेरा मिल्कियतनि हमला कया विया। पेट्रोल पंप ते 6 भेरो कार्रवाई थी। अहम ख़बर खां नाज़रीन अवां खे आगाह कंदासीं। जिस्म चेयरमैन रियाज़ चांडियो चयो आहे त पीपल्स पार्टी इंतकामी कार्रवायूं करे रही आहे। पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि ज़बरदस्ती पेट्रोल पंप सील करायो आहे। बांसेदाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे रियाज़ चांडियो चयो त हुन पेट्रोल पंप सील करण ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कराई आहे।